पाण खे ए जो अक्स या रिफ्लेक्शन ठाहिणी आहे अक्रॉस लाइन एल। सो ही आहे असां वटि लाइन एल ऐं ही आहे असां वटि ए जी इमेज ज़ाहिर ॻाल्हि आहे लाइन एल जे पुठियां ई ठहंदी, छाकाणि त तस्वीर हमेशह पुठियां ठहंदी आहे। सो ॾिसंदासीं त ए केतिरो परे आहे। 1 2 3 4, हिन जो मतिलबु त पॉइंट ए लाइन एल खां 4 यूनिट्स सॼे पासे ते आहे। सो 4 यूनिट्स खॿे पासे ते उन जी तस्वीर ठहंदी 1 2 3 4। सो ही उहा जॻह आहे जाथे ए जी तस्वीर या ए जी रिफ्लेक्शन या ए जो अक्स ठहंदो। सो पाण फर्ज़ जेकॾहिं कयूं त ही जेकी लाइन हुई असां वटि इहा मिरर या आईनो हुई, त आईने जे अॻियां जेतिरो ऑब्जेक्ट परे हूंदो ओतिरो ई पुठियां हुन जी तस्वीर ठहंदी। अहिड़े तरीक़े सां ही असां वटि पॉइंट बी आहे जंहिंजी रिफ्लेक्शन ठाहिणी आहे अक्रॉस एक्स एक्सिस। सो असांखे तस्वीर ठाहिणी आहे पर एक्स एक्सिस, ही जेकी लाइन असांखे मिलियल आहे इहा असांजे प्लॉट में एक्स एक्सिस सॾिबी आहे। सो ही असां वटि को बि पॉइंट आहे बी त असां ॾिसंदासीं त इहो एक्स एक्सिस खां केतिरो हेठि आहे। सो ही एक्स एक्सिस सां 5 यूनिट्स हेठि आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त हिन जी तस्वीर 5 यूनिट्स मथे ठहंदी। सो हिन जे करे पाण मथे वेंदासीं 1 2 3 4 5। सो ही उहो पॉइंट आहे जिथे बी जी तस्वीर या बी जी रिफ्लेक्शन ठहंदी, छाकाणि त तस्वीर या इमेज हमेशह पुठियां ठहंदी आहे। सो ही पुठियां ठही आहे एक्स एक्सिस जे। अहिड़े ई तरीक़े सां पॉइंट सी कॉम्प्लीमेंट हिकु इमेज आहे सी जी जंहिंजा कोऑर्डिनेट्स आहिनि -4, -2। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जी आहे त पॉइंट सी कॉम्प्लीमेंट जेकी रिफ्लेक्शन आहे उहा वाई एक्सिस ते आहे। पाण खे उन जा कोऑर्डिनेट्स ॻोल्हणा आहिनि। सो उन जा कोऑर्डिनेट्स कहिड़ा हूंदा? सभ खां पहिरियां पाण खे ड्रा करणो पवंदो पंहिंजो प्लॉट। सो अचो त पाण पंहिंजे प्लॉट खे ड्रा था कयूं। सो ही आहे असांजी एक्स एक्सिस ऐं ही आहे असांजी वाई एक्सिस ऐं असांजो ऑब्जेक्ट किथे आहे -4, -2, यानी एक्स ते -4 ऐं वाई ते -2। सो ही असांजो ऑब्जेक्ट हिते हूंदो, हिते असांजो ऑब्जेक्ट आहे सी। हाणे अंडर रिफ्लेक्शन ऑफ वाई एक्सिस, वाई एक्सिस जे पुठियां, सो ही असां वटि आहे लाइन वाई एक्सिस। वाई एक्सिस जे पुठियां असांखे तस्वीर ॻोल्हणी आहे न, छाकाणि त अक्रॉस वाई एक्सिस जो सवाल थियल आहे। सो ही केतिरो परे आहे? 4 यूनिट्स परे आहे। सो 4 यूनिट्स असांखे पोइ ते वञिणो पवंदो हिन जॻह ते। जॾहिं असां 4 यूनिट्स पोइते ईंदासीं इन जॻह ते, सो इते असां वटि जेको हूंदो उहो सी कॉम्प्लीमेंट हूंदो या सी जी इमेज हूंदी। सो हिते पाण लिखंदासीं सी कॉम्प्लीमेंट या सी जी इमेज। अचो त हींअर सी कॉम्प्लीमेंट जा कोऑर्डिनेट्स ॾिसूं ऐं कोऑर्डिनेट्स खे ॾिसूं त वाई एक्सिस जो वैल्यू साॻियो आहे -2। एक्स एक्सिस ते पोइते असांजी तस्वीर ठही आहे, वाई एक्सिस ते असांजो वैल्यू साॻियो ई हुयो। सो असांजी एक्स एक्सिस केतिरी हूंदी? एक्स एक्सिस असांजो प्लस में हलियो वेंदो, छाकाणि त असां पॉज़िटिव जी तरफ़ आया आहियूं। सो असांजो हींअर कोऑर्डिनेट जेको एक्स एक्सिस ते आहे उहो आहे 4 ऐं वाई एक्सिस ते -2। सो जॾहिं बि असांखे कंहिं ऑब्जेक्ट या शइ जो अक्स ठाहिणो हूंदो त असांखे हिन क़िस्म जो प्लॉट ठाहिणो हूंदो ऐं उन प्लॉट जे ज़रिए असां इमेज या अक्स या रिफ्लेक्शन ठाहे वेंदासीं। पर छा असां प्लॉट ठाहिण खां बग़ैर ई ही सवाल हल करे सघूं था? बिल्कुलु हल करे सघूं था। जेकॾहिं रिफ्लेक्शन एक्स एक्सिस ते आहे त एक्स कोऑर्डिनेट सेम रहंदो, जेकॾहिं रिफ्लेक्शन वाई एक्सिस ते आहे त वाई कोऑर्डिनेट जीअं हिते -2 आहे उहो सेम रहंदो। बाक़ी जेको ॿियो कोऑर्डिनेट आहे जंहिं ते रिफ्लेक्शन न थियल आहे उहो पॉज़िटिव मञा नेगेटिव ऐं नेगेटिव मञा पॉज़िटिव हलियो वेंदो। हीअं हिते -4 +4 थी वियो आहे।